अॼु असां वटि हिकिड़ी मोतबर शख़्सियत ईंदी। संग सुभाणे यार जो दीदार करणो आहे इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत वा केड़ा हालन खिरा कुशो तबियत सही तो उम्मीद है कि सब ठीक होंदा खिरन होंदा। तो भाईजान हिमल 9 बजने वाले सो नम थियण वारा हलूं पाण गाड़ी कढूं रोज़ी क्यों यार। कल सॼो ॾींहुं मतलब वॾे हुयासीं 4 साढ़े 4 बजे मोटियाऊं सही ना आहिनि सेठनी बूसड़ जूं हरू भरू रीवो कढूं भाई असले मां थोड़ी सेंट सवाई आई अॼु तॾहिं मूंखे मतलब इहो वात में घिड़ी वियो आहे जो खंघि थो थिए। त हाणे पाण हलंदासीं बाइक कढंदासीं ऐं अॼु असां वटि हिकिड़ी मोतबर शख़्सियत ईंदी ॾेखारींदासीं तव्हांखे मिलाईंदासीं। तमामु बहितरीनु मोतबर शख़्सियत आहे ॾिसिजो ठीकु आहे। हाणे हलूं पाण बाइक कढूं ऐं तव्हां सां मिलूं था। संगत बि गांव सलाद ई रखी मसाला आहिनि सफ़ा दारगी दारगी ओके आहे न सफ़ा हा जी जियो 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 अच्छा सही है। सुबह बच जान परेशान न कर डेली डेली टेस्ट क्यों आयो वेलो टरियो सुबह वेलो टरियो बाबा। हाँ भाईजान हाणे असां सेलर तां थी वियासीं तव्हां सुबुह मिलियासीं वरी थोरो रस्ते में वरी हिमल डायरेक्ट मतलब 5 में 5:30 हिकिड़ो मिनट कंफर्म टाइम 5:22 ते हाणे असां डिस्टर्ब कंदा परेशान कंदा भाई खुश आयो तबियत सही आहे। हेलो अस्सलाम वालेकुम नाज़रीन और ख़वातीन और छो नथा अचूं सही सो हाणे हिन जो मां तव्हांखे सही इंट्रो कोन करायो अची टपकी पियो यानी तव्हां सुञाणो था तव्हां मोतबर यूट्यूबर सलाम वालेकुम लीमू परेशान न कर लीमू आराम चाक करना है मुझे मस्करी अरे ने बुखार आराम जुकाम बुखार ने नजर लगी हाणे पाण हलंदासीं किॾे दादू। तो हाणे हलो गाॾी ते चढ़ूं स्कूटर ते था हलूं परेशान न थियो कारदार कोन्हे असां वटि। हलो वरी बि तव्हां मिलूं था। भाईजान छा था कयो कहिड़ो हाँ ना ना वे क्या था क्यों बस भाई बैठा हूँ बत्ते आसरे भूख लगी तो दादी वे खिदमत के बारे में बनाया ना इतने सही वे भाई ने मथे पूरा बुखार ने भूख गाल सिधी कर हां सब कुछ मने या तम फीलिंग ॾिसो न मने सामो भत पियो चढ़े एॾा वरी वीचारो बुखायल इंसान दाणा वाला खा पोइ वरी मिलूं था किथे भाई खाई पी जाऊं देख ॾिसी और सिंधी टॉपिया वारा सच्ची में अल्लाह जो कसम और सिंधी तो देख कीअं थो लॻा सही ॿुधायो कमेंट कर। हलो हाणे पाण हलूं था अस्सलाम वालेकुम बाबा खुश के तबियत सही है आवाज संगत सही थी सही गला आवाज संगत क्या हाल है खुश हो तब फेरी प्यारो बा दोस्त चुमी हिकड़ी चुमी दादू संगत हाणे पाण वरी मोलाई का मोकिलियासीं वीडियो पर नंबर वग़ैरह छा थो थिए बूसड़ थो थिए हाणे बवरी केॾे बूसड़ थो ॾी अब हलूं था ॾिसूं था थोरो चक्कर ॾियूं दादू खे विज़िट कयूं सही ठीकु आहे एसी वरी तव्हां दादू जो मना ते ॾिसो थोरो ॾिसो दादू साईं अॻियां रखी छॾी गाॾी में क़ुर शरीफ़ पियो हुजनि था सही था दिस कॉल्ड दड़ो रोड दड़ो हवाए थोड़ी याद जुल्म शर्म इहो तो दादू दा इहो तो दादू
हवाए सौ सायो परी प्यारो बाहर हलो तो हवायो आज अहमद खर्च कंदो दादू आयो भी ते मोटे मेहमान पर कंदो हाल गाड़ी हेलो अस्सलाम वालेकुम नाजरीन, कैसे हैं? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। टोपी मुझे किदे भाई अल्लाह रखे जी सुनो सोटो हेलो हेलो ये गला आवाज बुझी दो पाण नंबर यो तोरो घरे लिया कॉल करे ये ड्रॉप क्यों पाण ने हलो ना भाऊ के छोरो छे अब मोखे छड ना असा थोड़ो कम कर मानू ना भाऊ के कम कर हां कम केड़ा कम कर हां भाई छा तो जी अब वो ये अचो दादू कदे दादू अचो असाई चाय ना पिए नो अचो दादू अरे तू गलत न समझ बाबा सब ठीक दावत दो जान ठीक है दादू अचन चाय पिए नो असाई होटल दे ए बाबा होटल आया ठीक है कटे यार मान ठीक है दो ठीक है अल्लाह के कम गजा पे हूं ठीक है कमकार हो जाए डर कोनी पारा जाने कटे कर पारा के हुकुम कम से मैं पारी हां ठीक है इंशाल्लाह मंडे से अल्लाह मेहरबानी मेहरबानी डर भैया हां बाहर निकरंदा दी गोट जी तरफ केडे गुड मैंने खानेपुर मैंने सोनो प्यारो मिठो तो भाईजान हाणे पाण निकरी हलूं था गोड़ जी तरफ मोतवर यूट्यूबर मोतवर ड्राइवर लीमू असन चा ताके सही असा धमाकेदार परेशान न थियो जिथे चो दरबार ते हलो ताई दरबार अल्लाह खैर कनो हलो हाला हवेली ते हलो हाला हवेली ते चा सो हाणे पाण दादू सिटी में वञा तई दादू सिटी में ॾिसो था सिटी जा नज़ारा आगे खैर ना पुजो रात भाऊ असन मेहमान समझो ना रात अस मेहमान आएंगे मतलब वो कंदासी खिदमत बाबा खिदमत समझो शर्म न था मामी ये भाऊ मा खिदमत बाद दे छाप दे मामी मारी दे मामी गोलियो बाण वणू ना बस दुआ के खैरन वानी पुजो अल्लाह खैर टोपी यार मां चांद सुबाणे डी हणा है थोड़ी वेकरिया मोके तडई बूसट दीजे वार कटराया न वार ओके थींदा न ओके दी हाँ भैया सो जेके हसनैन जा फैंस आहिनि हसनैन जूं भेणियूं दोस्त जेके ॿाहिरि आहिनि उन्हनि खे मां डेडिकेट थो कयां गानो हसनैन मतिलबु मां डेडिकेट थो कयां हसनैन खे छो त वीचारो बीमार लॻो पियो संगत हसनैन के असां डेडिकेट कयो बटालो खाई गई बटालो दिया ॾिसो मुर्गी लगा पिया त संगत खैरन असां घर पुॼी वियासीं हाणे ड्राइवर थियो आहे चेंज ड्राइवर इज़ चेंज तव्हांखे ॾेखारियां मां ड्राइवर तमामु बहितरीन आहे माजिद भाई लॻे थो ट्रीट ॾींदो अॼु गाॾी में वेठो आहे तकिड़ो तकिड़ो छा था करायो पोइ छा थो करे बुख लॻी अथई बर्गर वठी आया हूं बिरयानी में तो बिरयानी बर्गर है पोइ तो मोतवर शख्सियत हूं मानी ॻाल्हि तो पोइ चां पिया हलूं भूख लगी है भूख लगी हाल पहिरां न चां ना पियो फर्स्ट हाफ हां बाकी चां पोइ केॾे थो मानी खा पोइ हलूं चक्कर जाऊं पोइ चक्कर पोइ न पोइ हल भाऊ चां ना न चां पोइ तूं न पी असां पींदासीं कुछ तो कड्डो रोजी कई कुछ तो डंडो हलो उड़ जाओ पंजिया बहु पंजी कुरान यानी पंजी किराए ना है हाणे हलूं था अलाए किथे तो भाईजान ट्रिप कैंसिल ना है थी मां अॼु तोखे पहिरियों मानड़ी खाऊं तो पहिरियों हिकु था मानड़ी खाऊं असां तो ज़िंगर वग़ैरह खाधा तव्हांखे न ॾेखारिया तो पहिरियों फर्स्ट ऑफ ऑल रोटी खाऊं भाईजान किरे तो रोटी खाऊं पोइ वरी हलूं था
चाय पिए। रोटी वो सिंगर वाला कौन भराई है? न कसम इसको मैंने 1,500 की ट्रीट दी है भाई यार मैंने दिए, ये झूठ बोल रहा है। मदीने टोपी दवा कूड़न में शर्म सामू 1500 न 300 ने हाल वाला 100 जी ना 5 तो संगा देखदा भी यार पान थोड़ा फ्रेश मतलब खाई पी थोड़ा दबडी थोड़ो है बिना चाय कट पे बहुत आई शर्म में तो बाबा दा मुंह धोई की कहीं लगदो जण कुछ खादो ही कोन दो माजिद असांखे कार में मौजूद है ना वो माजिद गेम हेलो दोनी मां जब इंडियन कॉलेज पेट नहीं आ फकीर माजिद इंट्रो कोन दो करई बूसर लगो पे रही छो भाईजान थकी पियाऊं सफा इंट्रो जो हमारे असां के समझ टाइम ही कोने को भाईजान पान होटल दे पहुंची चुका हूं माजिद भाईजान वेलकम टू होटल कुर्सी खणो भाईजान ब्लॉग भाईजान भाईजान बैठ जान कुर्सी खणो जगह फरी तो संगत अचो चाय पियो अचो चाय पियो बिला था लगो भाईजान मेरे सो मारो ब्रदर इनके ट्रिपलेट खाई इनके मां पंजो पहिरियों दफ़ो पाण सां गॾु होटल ते आंदो भाऊ शर्मा ही जो लेडीज़ ही है मां केॾो मन लॻो वेठो आहे परेशान मो जहिड़ो न थींदे आहे भला माजिद भाई तो पंहिंजे रंग में अॼु वॾो बुसट अथसि निंद्र में आ बेचारो सुनो एॾे पहिरियों मौसम आपकी काला बाजी बाजी खुशी सफा मांगो मामा खुशी मासाद सही है मासाद ठीक है ठीक है बाजी तो संगत अॼु व्लॉग खे मां ई न कंदुमि आमदीन कंदो हा भाईजान बिस्मिल्लाह सो संगत मां खे ये उम्मीद है तव्हांखे असांजो व्लॉग भलो लॻो हूंदो किलो मश्करी बशकरी कयो रोअण थो अचे मूंखे या अली मदद वालेकुम सलाम गॾु हेरिटेशन ॾिसो भाऊ हेरिटेशन केॾी अथसि हेरिटेशन न असल में मां तव्हांजे ज़ुकाम बुखार कन बूसट प्रोग्राम असल में व्लॉगिंग कंदो जंहिं मूंखे परेशान करे जंहिं वटि कोन अची कैमरा खोले बीह रहे मां परेशान आहियां संगत दुआ में याद भाई सुभाणे इंशाल्लाह तव्हां सां मिलंदासीं सुभाणे यार जो दीदार करिणो आहे इंशाल्लाह इंशाल्लाह अफ़ज़ल जी अवल ख़ैर ते हलंदासीं तव्हांखे सभु नज़ारा ॾेखारींदासीं सो माशाल्लाह दुआनि में यादि वालेकुम सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम